सिंध काबीना जे बे मरहले में कसम खणंदड़ वज़ीरनि खे खाता मिली विया आहिनि। ॼाम इकरामुल्लाह धारे जो सनद ऐं वापार वारो वज़ीर थी वियो। मोहम्मद अली मलकानी खे यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स जो वज़ीर मुक़ररु कयो वियो। मखदूम महबूब ज़बान खे बहाली खाते जो कलमदान ॾिनो वियो। दोस्त मोहम्मद रामू खे माहौलियात मौसमियाती तब्दीली ऐं कोस्टल डेवलपमेंट जो कलमदान ॾिनो वियो आहे। शाहिद अब्दुल सलाम थहीम पोरे इंसानी वसीलनि वारो वज़ीर बणिजी वियो। रियाज़ शाह शिराज़ी खे औकाफ मज़हबी मामला ऐं उशर ज़क़्वा जो खातो ॾिनो वियो। शाहीना शेर अली खे औरतुनि जी तरक़ी वारो खातो ॾिनो वियो आहे। तारिक तालपुर समाजी भलाई वारो वज़ीर मुक़ररु कयो वियो। ही अहम अपडेट तव्हांखे ॾींदा पिया हलूं। सिंध काबीना जे ॿिए मरहले में कसम खणंदड़ वज़ीरनि खे खाता मिली विया आहिनि। ॼाम इकरामुल्लाह धारे जो सनत ऐं वापार वारो वज़ीर थी वियो। मोहम्मद अली मलकानी खे यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स जो वज़ीर मुक़ररु कयो वियो। मखदूम महबूब ज़बान खे बहाली खाते जो कलमदान ॾिनो वियो। दोस्त मोहम्मद रामू खे माहौलियात मौसमियाती तब्दीली ऐं कोस्टल डेवलपमेंट जो कलमदान ॾिनो वियो। शाहिद अब्दुल सलाम थहीम पोरे इंसानी वसीलनि वारो वज़ीर बणिजी वियो। रियाज़ शाह शिराज़ी खे औकाफ मज़हबी मामला ऐं उशर ज़क़्वा जो खातो ॾिनो वियो आहे। शाहीना शेर अली खे औरतुनि जी तरक़ी वारो खातो ॾिनो वियो। तारिक तालपुर समाजी भलाई वारो वज़ीर मुक़ररु कयो वियो। सिंध काबीना जे ॿिए मरहले में कसम खणंदड़ वज़ीरनि खे खाता मिली विया आहिनि। क़याम इकरामुल्लाह धारे जो सनत ऐं वापार वारो वज़ीर थी वियो। मोहम्मद अली मलकानी खे यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स जो वज़ीर मुक़ररु कयो वियो। मखदूम महबूब ज़मान खे बहाली खाते जो कलमदान ॾिनो वियो। दोस्त मोहम्मद रामू खे माहौलियात मौसमियात तब्दीली ऐं कोस्टल डेवलपमेंट जो कलमदान ॾिनो वियो। शाहिद अब्दुल सलाम थहीम पोरे इंसानी वसीलनि वारो वज़ीर बणिजी वियो। रियाज़ शाह शिराज़ी खे औकाफ मज़हबी मामला ऐं उशर ज़क़्वा जो खातो ॾिनो वियो। शाहीना शेर अली खे औरतुनि जी तरक़ी वारो खातो ॾिनो वियो। तारिक तालपुर समाजी भलाई वारो वज़ीर मुक़ररु कयो वियो। अवांखे हिकु भेरो ॿीहर इन अहम ख़बर जे हवाले सां आगाही ॾींदासूं त सिंध काबीना जे ॿिए मरहले में कसम खणंदड़ वज़ीरनि खे खाता मिली विया आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़। बिल्कुल निदा सिंध काबीना में शामिल जेका नवा सूबाई वज़ीरनि जी जेका ॿी खेप आहे उनखे खाता अलाट करे उनजो बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ पहिरीं बि पंहिंजे नाज़रीन खे जेके सूबाई वज़ीरनि जा खाता अलाटमेंट बि उन हवाले सां अॻुवाट जेको आगाही ॾिनी हुई त उन मुनासिबत सां इकरामुल्लाह दारे जो सनत ऐं वापार जो खातो अलाट कयो वियो आहे। मोहम्मद अली मलकानी खे यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड जो खातो अलाट कयो वियो आहे। अहिड़ी तरह सां मखदूम महबूब ज़मान खे बहाली वारो खातो अलाट कयो वियो आहे। अहिड़ी तरह सां दोस्त मोहम्मद रामू खे माहौलियात मौसमियाती तब्दीली ऐं कोस्टल डेवलपमेंट जो खातो अलाट कयो वियो आहे। शाहिद अब्दुल सलाम थहीम खे पोरीअ ऐं इंसानी वसीलनि वारो खातो जेको उहो अलाट कयो वियो आहे। अहिड़ी तरह सां रियाज़ हुसैन शाह शिराज़ी खे औकाफ मज़हबी मामला ऐं उशर ज़क़्वा जो खातो अलाट कयो वियो आहे। अहिड़ी तरह सां शाहीना शेर अली खे औरतुनि जी भलाई वारो जेको खातो आहे उनजी जेका उहो पोर्टफोलियो ॾिनो वियो आहे। तारिक अली तालपुर खे समाजी भलाई वारो खातो उनजो पोर्टफोलियो ॾिनो वियो आहे। अहिड़ी तरह सां सिंध काबीना जी जेका पहिरीं खेप जंहिंमें अली हसन ज़रदारी खे जेल खातो अलाट कयो वियो उनखे इज़ाफ़ी जेको पोर्टफोलियो ॾींदे वक़्त ऐं सर्विसिस जो जेको खातो आहे उहो अलाट कयो वियो आहे। त नई जेका काबीना जी जेका जोड़ जेका आहे उनमें जेके नवां वज़ीर आहिनि उन्हनि खे खाता अलाट करण सां गॾोगॾु पहिरीं वारे वज़ीर अली हसन ज़रदारी खे इज़ाफ़ी खातो पिणु अलाट करे इन जा नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।